नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मूंखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदालो। शुगर मिलनि में कमनि जो अघु मुनासिब न मिलण करे आबादकार परेशान आहिनि। आबादकारनि तोड़े हारनि। कमनि जो फसल जो मुनासिब अघु न मिलण करे कमंद मां ॻुड़ ठाहिणु मुनासिब सम्झियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो नौमान अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। नाज़रीन जीअं त पीर जे ॻोठ में जनवरी महीनो ईंदे ई पीर जे ॻोठ में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते चीचड़ा लॻाया वञनि था। हिते चीचड़े ते मिठाई बटाई कंदड़ ॻुड़ बटाई कंदड़ मज़ूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा हिननि जो अघु आहे, मार्केटनि ताईं कीअं पहुचायो था, उन्हनि सां वीचार वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अच्छा रंकाट विझी वरी सोडा विझंदासीं त पोइ मिठाई ठही वेंदी, पचाए तयारु कंदासीं। अच्छा अच्छा, हिन खे पोइ मार्केट ताईं कीअं पिया पहुचायो, अघु छा पियो मिले? मार्केट त अघु जेको आहे 3500-3600 मिले थो। अच्छा मण जो ख़र्चु इलाही आहे, मज़ूरी आहे 500-600 रुपया। असांखे मज़ूरी 300 रुपया थी मिले। अच्छा, अहिड़ी महांगाई जे दौर में 300 रुपया कीअं पियो गुज़र सफ़र कीअं पियो थिए तव्हांजो? ग़रीब माण्हू वांध काई खाऊं चऊं था ॿिया रोज़ी कयूं था। अच्छा अच्छा, ऐं घणो टाइम लॻे थो इहा मिठाई तयारु थी वञे? साईं हिनखे 3 कलाक ताईं खाई थी वञे। अच्छा, जॾहिं हे पाणी पचे थो करे थो। हा हा, मज़ूरी घटि आहे, ॾिसो पाण था अखंदा था हिते माल कर ॾियनि कोन मज़ूरी पूरी छा कयूं। सुबुह 4 बजे उथल आहियूं, 6 बजे लहंदा। अच्छा अच्छा, जुड़ाए कोन त छा कयूं, तयूं हलनि कोन थी भला खां साईं। महांग पियो दौर थी आहे, नंढड़ा बचा आहिनि। अच्छा, पेट पाण में आज तो ॾाढो तकलीफ़नि में ऐं सीउ पारा। तारीख़ घणी पई मिले? साईं पेट में पूरो ऐं दुकान जा कर्ज़ी लॻा पिया, ऐं दुकान जा कर्ज़ी लॻा पिया, नंढड़ा बचा। हाणे हुकूमत खां कहिड़ी अपील पिया कयो? त कोॾे सां वारो ग़रीबत आहे, जाइ बि पंहिंजी न आहे। बटाई बाहे महांग लॻी पई आहे, रंग महांगा, सोडा महांगी, तेल महांगा। या असांजे गुज़ारो छा वज़ीर आला साहब खे त हे कुझु महांग पए घटाए। अच्छा, तव्हां ही कमंद चीचड़नि खां बजाए शुगर मिलनि ताईं छो नथा पहुचायो? शुगर मिलनि ताईं हितां खयां आहिनि ग़रीब माण्हू वणनि वटूं पैसा। मज़ूरनि ऐं मालिकनि जा ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणो त असांखे शुगर मिलनि में रिलीफ न हुजण करे असां पंहिंजा चीचड़ा हाणी ॻुड़ ऐं मिठाई जी बटाई करे मंडी ताईं पहुचाए असां पंहिंजो गुज़र सफ़र कयूं पिया। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान अवामी न्यूज़ HD। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।